अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। टंडो इलायार मां पीर अल आज़ाद जी ख़बर शामिल कंदासीं। टंडो इलायार में ज़िले इंतज़ामिया पारां कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती लाइ मुर्तज़ा ॾाढाई हाल खां टंडो इलायार प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में ज़िले इंतज़ामिया जे ऑफिसरनि, वापारियुनि, मज़हबी जमायत जे अॻुवाननि, लाइव स्टॉक उस्तादनि तोड़े सोल सोसाइटी जे माण्हुनि वॾे अघ में शिरकत कई। उन मौक़े ते ADC जरवार, म्यूनसिपल कमेटी एडमिनिस्ट्रेटर अली रज़ा, AC चंबड़, आसिफ कोराई, ज़ियाउल हक़ नक्शबंदी, डॉक्टर मज़हर रिंद, जलील बलोच ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त कश्मीर पाकिस्तान जो अटूट हिसो आहे। उहो ॾींहुं परे नाहे जो हिकु ॾींहुं कश्मीर पाकिस्तान जो थींदो। हुननि चयो त भारत कश्मीरी भाइरनि ते ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। भारत जा कश्मीर खे फ़तह करण वारा इरादा कॾहिं बि कामयाबु न थींदा, छो त कश्मीरी बिरादरी पाकिस्तान सां गॾु आहे। हुननि चयो त अक़वाम मुतहिदा गॾिजी करे कश्मीर जा क़ानूनी तरीक़े सां बुनियादी हक़ अदा कनि, जेको संदसि हक़ आहे। पाकिस्तान जी अवाम हर ॾुखे वक़्त में कश्मीरियुनि सां गॾु बीठल हूंदी आहे ऐं क़यामत ॾींहुं ताईं कश्मीर आज़ादु कराइण वारी जिदोजहद जारी रहंदी।